नासिन शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खरपुर में मौसमियाती तब्दीलियुनि, पाणी जी खोट ऐं ज़राए जे मुस्तक़बिल जे सिरे हेठि 3 ॾींहंनि वारी आलमी कॉन्फ्रेंस कोठाई वई। मुक़ररीन जो चवणु हो त मौसमियाती तब्दीली हिकु आलमी मसइलो आहे जंहिं सॼी दुनिया खे मुतासिर कयो आहे। मौसम जे असरनि ऐं माहौलियाती बदिलाव खां बचण लाइ इलेक्ट्रॉनिक गाॾियुनि खे हथी ॾियणु घुरिजे। वधीक तफ़सील कोलमीर जी हिन रिपोर्ट में। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खरपुर में मौसमियाती तब्दीलियुनि, पाणी जी खोट, ज़राअत जे मुस्तक़बिल जे सिरे हेठि जागराबी शोबे जे इंतज़ाम हेठि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे तावन सां 3 ॾींहंनि वारी आलमी कॉन्फ्रेंस थी। कॉन्फ्रेंस में अरोड़ यूनिवर्सिटी, सखर यूनिवर्सिटी, केराबुक यूनिवर्सिटी तुर्की ऐं मुल्क जे ॿियनि यूनिवर्सिटी जे अॻवाननि शिरकत कई। जिन धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त क्लाइमेट चेंज आहे, वाटर स्केरिसिटी आहे ऐं ॿिया रिलेवेंट टॉपिक्स हिन सां गॾु हुया ऐं माशाअल्लाह ही असांजो इनागुरेशन सेशन तमामु सुठो थियो। हिन में मुख़्तलिफ़ मुल्कनि खां माण्हू आया आहिनि। असांजो मुल्क एग्रीगेरियन आहे, एग्रीकल्चर ते बेस करे थो, उनजी सॼी इकोनॉमी ख़तमु थी वई। हाणे इकोनॉमी जॾहिं ख़तमु थी वई त यकीनन उनजो जेको फिनेंशियल लॉस आहे उहो मुल्क जे माण्हू खे जेको आहे भोगणो थो पए। गर्माइश की वजह से हमारी बारिशों का सिलसिला जो है वो मुख्तलिफ हो गया है। कहीं पे खुश्की है तो कहीं पे सैलाब आता है। तो हम प्लांट साइंसेस वाले ये कह रहे हैं कि पौधे ऐसी चीज़ है जो कि कार्बन डाइऑक्साइड गैस को जज़ब करते हैं। सभिनी यूनिवर्सिटियुनि जे अहम तरीन प्रोफेसरनि खे वाइस चांसलर खे घुरायो आहे। घुराइण जो मक़सदु इहो आहे त जेके असां सां मसइला थिया आहिनि, हाणे ताज़ा मसइला थिया, उन्हनि मसइलनि ते कीअं विचारजे। इस तरह के सेमिनार्स, कॉन्फ्रेंसेस से ऑफ कोर्स इससे लोगों को जो है वो आगाही मिलेगी और क्लाइमेट चेंज के बारे में उनको आगाह किया जाएगा। क्लाइमेट चेंज के मुज़र असरात क्या हैं और उसको हम कैसे रोक सकते हैं। कैमरा टीम सां गॾु गुलमीत फुलपटो, धरती टीवी न्यूज़ केरापुर।